जानी आयो जुए में थिया कल्ब करार वहलो विचाई वियो करे गम गुजार निजारो निर्वार प्रिय पसायो पाहिंजो प्रिय पसायो पाहिंजो निजारो नागाह लथो कट्टु कुलूबता थी विरूहणवाह उम्मीदूं अरवाह प्रिय पसंदे पुनियों قال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सला शरीफ मोहम्मद सा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम कसीर तादाद में तशरीफ फरमा उलमा हुफाज़े किराम ऐ महफिल मुबारक में जेकॾहिं सादाते गिरामी मौजूद आहिनि ऐं जेके बि हिन पिंडाल में मौजूद मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी प्यारी जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भावर जेके भी आहिनि सभिनी जी खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हिन जाए ते मीलादे मुस्तफा चौक गोठ साईदाद महर में मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत जी हिय खुशी वारी महफिल मुबारक हबीब करीम जे जिक्र जी सजाई वई आहे। दुआ कयो त हिन महर बिरादरी ऐं बि जुमला जमायत जेका बि हिन प्रोग्राम जे इनकाद में कंहिं न कंहिं तरह सां सहकार में रही शाल रब करीम सभिनी जा वेढ़ा मुहब्बतुन बरकतुन सां शाद आबाद रखे ऐं माउननि नौजवाननि खे दोस्तनि खे अंजुमन गुलामाने मुस्तफा कमेटी जे नौजवानन के मुबारकबाद पेश करया थो जिन निहायत अजीम शान महफिल मुबारक सजाई आहे। हकीकत जानियो त एडी सुहणी महफिल एडे वडे तादाद में जमायत बुजुर्ग ब्या सभई मौजूद आहिन। सच बुधायां त दिल बाग बहार थी वई आहे। अल्लाह करीम हिन महफिल मुबारक के पंहिंजी बारगाह में कबूलियत जो शरफ अता फरमाए। ये महफिलूं मुबारक उन ये सिलसिले जी कड़ी आहिन जियां वहां डिठो आ त जियां ही दुनिया में रबीउल अव्वल शरीफ जो चंद्र
ज़ाहिर थियो त पूरी दुनिया में हबीब करीम जा आशिक महफिलों सजाए मदीने वारे जो जिक्र बुधी बुधाए करे पंहिंजे ईमान के ताज़गी बख्शे रहा आहिनि। इन महफिल जे जवाज़ न जवाज़ जी गाल बाद जिया जायज आहे या नाहे इन बहस में पवण नथा चाहियूं। ज़िमनन का गाल आई त अर्ज करे छॾबी पर एतिरो त हर मुसलमान जी दिल गवाही ॾेई सघे थी त जॾहिं ही महीनो मुबारक नज़र ईंदो आ त सभई दुनिया जा खफ़ा झंझट छॾे करे घरन घिटिन में रोड रस्तन ते शहरन में मस्जिदन में जिते किते जिक्र अल्लाह जो हुंदो आ या उन जे हबीब जो हुंदो आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह आहे या न त इनखे जेकॾहिं केर ग़लत चवे त समझूं था त उन्हीअ जे ईमान जी खोट आहे न त को बि कलमे पढ़ण वारो अल्लाह ऐं उन जे प्यारन जे ज़िक्र खे ग़लत कोन चवंदो आहे या न। महबूब जा प्यारा उम्मतियो अहिड़ियूं महफिलूं सिर्फ असां वेही करे कोन था कयूं पर इए वेही गॾिजी करे नबियन जो जिक्र करण मुस्तफा जा सहाबी भी इए कंदा हुया। हिकड़ी मशहूर हदीस मुबारका आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अन्या घरा हवेली खां तशरीफ वठी कोन आया हुया तो सहाबी मुस्तफा जा गड वेही करे पान में कचहरी करे रहा हुया पर कचहरी का दुनिया जी कान हुई का पंहिंजे मकसद जी गाल कान हुई सहाबन जी महफिल हुई ऐं कचहरी में जिक्र वरी अल्लाह जे नबियन जो हुयो। सुभान अल्लाह। कई सहाबी सगोरे फरमायो ताजब आहे अल्लाह ताला हजरत आदम सुहणे के वडो शरफ बख्शो आ जो रब करीम आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के सफीउल्लाह बनायो। वरी कहीं बे चयो त अल्लाह ताला हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के नजीउल्लाह बनायो। अजब जी गाल हजरत इब्राहिम सुहणे के रब खलीलुल्लाह चूंडियो। सुभान अल्लाह जोर सां जो। वरी अना कहीं चयो त अजब जी गाल आहे त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे रसूल मूसा सुहणे के कलीमुल्लाह बनायो। वरी कह चयो त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व तआला रूहुल्लाह सदियो माना पंहिंजो रूह चो। सुभान अल्लाह। हबीब करीम आया सहाबन के फरमायाऊं त कद समेतु कलामकुम व अजबकुम मु तव्हां जो गालियूं भी बुधियूं तव्हां जो ताज्जुब भी ॾिठो। तव्हां जिन गालियुनि ते ताज्जुब कयो जेके गालियूं कयव उहे गालियूं मु बुधी वरतियूं आहिनि ऐं बिल्कुल इएं ई आ जीअं तव्हां चयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जोर सां चयो। तव्हां जो ताज्जुब भी सही आ ऐं नबियन जो शान बिल्कुल इएं आ जीअं तव्हां चयो त आदम सफीउल्लाह मूसा कलीमुल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह नूह नजीउल्लाह ईसा रूहुल्लाह बिल्कुल इएं ही आहे।
पर ऐ सहाबियो अला व अना हबीबुल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां नबियन जी गाल कई आहे बिल्कुल बराबर आहे। ये भलारा इन्हनी शानन जा साहिब आहिन। पर याद रखजो ऐ मौजा प्यारा सहाबियो, अल्लाह जो महबूब जे कदे केर आहे तो वो मां मोहम्मद करीम आया। बिन जो पंहिंजो शान, पर अल्लाह जो हबीब मुस्तफा है। या गाल पंहिंजे ज़िक्र जी वरी मुस्तफा करीम पाण कया। त इन मां एतिरो त साबित थियो सहाबी सगोरा नबियन जो गॾिजी ज़िक्र पिया कनि, मुस्तफा करीम भी उन्हीं महफिल में शामिल थी वया। सुभान अल्लाह। ऐं हबीब करीम खुद पंहिंजी ज़बानी पंहिंजो ज़िक्र बयान फरमायो आहे। मदीने वारे जा प्यारा उम्मतियो, कुरान करीम जी आयत मुबारका मुँह पढ़ी आहे, उन्हीं जे मुतालिक चंद गालियों अर्ज रखंदुस। पर जियां गाल आई त हिन जे नाजायज या जायज हुजण जे लाइ माण्हू अजीब गालियों कदा आहिन। त अहिड़ी महफिल सहाबन कान कई तहीं छो था कयो? चवंदा आहिनि ही त तव्हां ॿुधो त सहाबन अहिड़ी महफिल कई, माना जंहिंमें नबियन जो ज़िक्र हुजे, अहिड़ी महफिल सही हदीस मां साबित आहे। खणी हेॾो वॾो हुजूम न हुजे, चंद सहाबी वेठा हुजन, पर तॾहिं बि महफिल त साबित थी वई न। सुभान अल्लाह। सूरत सजो वरी चवंदा मुस्तफा करीम पंहिंजी ज़िंदगी में कान कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हयाते तय्यबा में एतरा साल आया, तकरीबन 63 साल जी उम्र मुबारक में महबूब करीम साल ते इहो उर्स कोन मल्हाईंदा हुया। पर मां तव्हां खे ॿुधायां, महबूब करीम साल ते भले न कंदा हुजन, महबूब करीम हर महीने वाकई भी न कयो हुजे, पर मदीने वारो हर हफ्ते पंहिंजो उर्स मल्हाईंदा। सुभान अल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुस्लिम शरीफ दी हदीसा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई, ऐ मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवा हर सूमर ते रोज़ो रखंदा आहियो? हूं ॿिया भी ॾींहं मुस्तफा करीम जे रोज़े जा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तकरीबन हिकु ॾींहुं छॾे करे ॿिए ॾींहं ते रोज़ो रखंदा हुया, पर सूमर जो ॾींहुं अहिड़ो हुयो जो मुस्तफा करीम ज़िंदगी मुबारक में इहो रोज़ो कदे छॾींदा ई कोन हुया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर सूमर जो रोज़ो रखंदा हुया। मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई, ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हर सूमर जो रोज़ो अव्हां छाजे करे रखंदा आहियो, कदे बि इन खे छॾींदा कोन आहियो? कुर्बान वञा सय्यद आलम जी ज़ाता, जेको जवाब मदीने वारे इरशाद फरमायो, उनमें असां जे लाइ तसल्ली आहे। इबादत रब करीम जी आहे, वजूबी रोज़ो कोने को, फर्जी रोज़ो कोने को, नफली इबादत आहे, पर उन के निस्बत मदीने वारे केहड़ी ॾिनी आहे? हबीब करीम फरमायो, इन जे करे इन ॾींहं जो मां रोज़ो रखंदो आहियां। ज़ाकल यौमुल लज़ी वुलिदतु फीह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते मूं मोहम्मद करीम जी विलादत थी हुई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह।
मुस्लिम शरीफ जी हदीस आहे। इन जे करे मां इन जो रोज़ो रखंदो आहियां। कॾहिं बि महबूब करीम यो रोज़ो छॾींदा कोन हुया, पर सबब इहो हुयो जो मुस्तफ़ा करीम पंहिंजे विलादत जी ख़ुशीअ में अल्लाह जो शुक्र कंदा हुया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां बि महबूब जी आमद ते अल्लाह जा शुक्र मल्हाइण जे लाइ इन जाइ ते गॾु थिया आहियूं। सुभान अल्लाह जी सदा बि आहे। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। जेतिरी देर हिन जाइ ते वेठा आहियो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चवंदा रहंदो त खुदा कंदो त तव्हांजे अमल नामे में एतिरियूं त नेकियूं लिखबियूं जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे। हबीब करीम फरमायो सुभान अल्लाह तमलउ निस्फल मीज़ान। महबूब करीम फरमायो क़यामत जे दिहाड़े जॾहिं साहिमी आंदी वेंदी, जॾहिं कंहिं बि मोमिन जा अमल तुरंदा त उन जो नेकिन वारो पुड़ जेको आहे उन ये नेक अमलन वारे अध पुड़ खे रुगो सुभान अल्लाह भरे छॾींदी। हबीब जा उम्मती इन महफिल में सुभान अल्लाह अल्लाह जी पाकाई भी बयान थी रही है। मदीने वारे मीर जे मथा दुरूद ऐं सलात जा नज़राना भी पढ़ूं था, अल्लाह जा शुक्र भी गायूं था। हाणे कुरान करीम जे आयत मुबारका जो तर्जुमो तव्हांजी खिदमत में पेश कयां। उन खां पहिरीं जेतिरी वॾी जमायत आहे एॾे वॾे बुलंद आवाज़ सां झूमी करे हबीब करीम ते दुरूद शरीफ पढ़ायो त मां अर्ज़ कयां सभई वॾे आवाज़ सां गॾिजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अन्या मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चलो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब जी नेमत जो खूब चर्चो करे दुनिया के खोले खोले बुधाए। सुभान अल्लाह। जॾहिं भी तुझे मथा अल्लाह जी का नेमत थे रब करीम जी ज़ात बाबरकात जो जॾहिं भी तुझे मथा फज़ल थे उन जो चर्चो कर दुनिया के बुधाए त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझे मथा ही मेहरबानी कई आहे, ही नेमत रब करीम कई आहे। ऐ महबूब जा उम्मतियो अल्लाह जू नेमतूं अणखुटा आहिनि। रब करीम असांखे इंसान बनायो आहे, सेहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती ॾिनी आहे, उज़वा सही सलामत ॾिना आहिनि। अल्लाह करीम असांखे घर ॾिनो आहे, बच्चा ॿार ॾिना आहिनि, अनाज ॾिनो आहे, मेवा ॾिना, फल फ्रूट ॾिना। अलाए केतिरियूं रब करीम जूं नेमतूं आहिनि जेके ॻणे बि कोन था सघूं, पर ये सभई नेमतूं पंहिंजी जाइ ते सभिनी खां वॾे में वॾी नेमत आहे त मोहम्मद करीम जी तशरीफ़ आवरी आहे। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। हबीब जा प्यारा उम्मतियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया ते आया एडी त वडी मेहरबानी थी आहे। उन जा शुक्र रुगो इंसानन को न गाया आहिनि, पर इमाम ज़ुरकानी रज़ी अल्लाह ताला अन्हु शरहुल मवाहिब में ज़िक्र कयो आहे मुस्तफ़ा करीम जे तशरीफ़ आवरी वारे टाइम ते अल्लाह ताला कुरैश जे हर जानवर के ज़बान ॾई छॾी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
कुरैश जेके हुया मक्के पाक जी सरजमीन वारा उन्हनि खे अल्लाह ताला ज़बान ॾिनी उन्हनि फसीह ज़बान में मदीने वारे मीर जो ज़िक्र कयो अल्लाह जा शुक्र गाया त अल्लाह जो फज़ल शुक्र आहे अॻ में त माण्हुनि जे ॾोहनि जे करे रब रहमत जा मीह वसाण बंद करे छॾिया हुया दुनिया ते केर बि जॾहिं सजदा न पियो करे अल्लाह जा तवज्जो आहे दुनिया ते मुस्तफा करीम जे अचण खां अॻ में शिरक हुयो कुफर हुयो ज़ुल्मतूं हुयूं ऊंदाहियूं हुयूं अले छा खराबियूं हुयूं केर बि रब जी बारगाह जा सजदा करण वारो कोन हुयो केर बि अल्लाह जी ज़ात खे मञण वारो कोन हुयो पर हबीब करीम जे अचण सां अल्लाह ताला जी ज़ात बबरकात दुख ॾोलावा दूर करे छॾिया मुस्तफा करीम जे अचण सां अल्लाह ताला जी ज़ात बबरकात माण्हुनि जे गुनाहनि जे करे जेके रहमत जा मींह रोके रखिया हुया जॾहिं ॾुकर हुयो कहत साली हुई काश ज़मीन फुटाए कान रही हुई उन टाइम ते जॾहिं महबूब करीम आया थे अल्लाह ताला जी ज़ात बबरकात सालन खां बाद में मेहर जा मींह वसाया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ज़ोर सां जो सुभान अल्लाह पोइ छा थियो जॾहिं मींह बुठा रब करीम जी ज़ात बबरकात मेहरबानियूं कयूं वो गाल समझण जी इहा आहे ज़मीन जो भले केतिरो भी पानी हुजे न पर ज़मीन तेस ताईं सावा सल्ला कान फुटाईंदी जेस ताईं रब जो रहमत जो मींह नथो वसे सुभान अल्लाह इन जे करे त रिज़्क़ आसमान मां नाज़िल थींदो किथां नाज़िल थींदो आहे रिज़्क़ आसमाननि मां नाज़िल थींदो आहे इन ये बरसात जे ज़रिए ई रब करीम दुनिया जहान में रिज़्क़ आणींदो आहे जेकॾहिं ये मेहर जा मींह न वसन न तो खुदा थो जाने ज़मीन जो जेको जर आहे वो हेठ थी वेंदो आहे बेशक पर रब करीम जी ज़ात बाबरकात करम नवाजी फरमाई मेहर जा मींह बुठा हाजी साहिब गुलाम नबी महेसर तॾहिं सुहिणी ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ त ॿुधायां सुभान अल्लाह फरमाए थो सुकल सरज़मीन ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा सुकल सरज़मीन ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा वरी पोए सुहणे जे दिलदार वांगे वरी पोए सुहणे दिलदार वांगे न दिलदार ईंदा दुनिया में दोबारा नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए खिलाफत नाराए पीर नाराए विलायत सरकार की आमद सोने की आमद मक्की की आमद अगे धन धनार सभिन जा मरन प्या न हो गाह पानी न चारा चरन प्या न चांगा चरन प्या अची जुए में व्यो एह
एहड़ो जवान आगे मिठा मिंट में क्या खट्टा खूह खारा सुकल सरजमी दे सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा सला शरी मोहब्बत सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह वडे आवाज़ सां बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सुभान अल्लाह हबीब जे अचण खां अॻ में दुनिया में एहड़ियूं त नाजायज़ियूं ज़ुल्म हुया शिरक हुयो कुफ्र हुयो बुत परस्ती हुई हर कंहिं पंहिंजे पंहिंजे घर में को हथ जो को पत्थर जो कंहिं को काठ जो खुदा ठाहे करे रखियो हुयो उन्हनि जी पूजा कंदा हुया अज़ीज़ दोस्त मुस्लमान भाइरो ज़माना गुज़री विया सदियूं गुज़री वयूं इन्हनि जहालतुनि में ज़ुल्मनि में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻ में एतिरे क़दुर हालत थी वई हुई जो खुद काबतुल्लाह जेको रब जो पाक घर आहे उन जाइ ते बि उन्हनि 360 बुत रखी छॾिया हुया केर बि अल्लाह जी इबादत करण वारो कोन हुयो पर कुर्बान वञा रसूलुल्लाह जे तशरीफ़ आवरियता एहड़ियूं त मेहरबानियूं थियूं हबीब करीम जे अचण सां एहड़ी त करम नवाज़ी थी अल्लाह जे महबूब अची करे दीन जी दावत ॾिनी आहे अल्लाह जे फज़ल ऐं करम सां अॼु बि अल्लाह जो घर रब करीम जे इबादत सां आबाद आहे सुभान अल्लाह आहे या न रब जो घर अज पे पूरी कायनात मां रात हुजे ॾींहुं हुजे दुनिया जी कुंड कुड़ छमा लखन हज़ारन जे तादाद में मुसलमान अची करे हिक ई आवाज़ में पुकारिन था लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक ऐ करीम रब सां वरी वरी तुंहिंजी बारगाह में हाज़िर आहियूं तोखां सवाइ केर बि इबादत जो लाइक़ नाहे तुंहिंजो को शरीक कोन्हे को असीं तुंहिंजी बारगाह में हाज़िर आहियूं कुर्बान वञा सय्यद आलम जे दीन जे तबलीग उन ख़िदमत ता एतिरी त मुस्तफ़ा करीम खे तकलीफ़ ईंदी हुई पाण रात ॾींहुं सिर्फ़ ॻाल्हि इहा कंदा हुया क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू ला इलाहा इल्लल्लाह चओ त दुनिया में भी इज्जतूं मिलंदव त क़ब्र हशर बि मोचारो थी पवंदो सुभान अल्लाह अॼु अल्हम्दुलिल्लाह असां जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आबाद आहिनि असां जे ज़बानुनि ते रब जो ज़िक्र अचे थो दिल ठरी थी पवे हबीब जा उम्मतियो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तबूक जी लड़ाई खां मोटी आया हबीब करीम जो चाचो हजरत अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा करीम जी बारगाह में हाजिर थी अर्ज कई त महबूब मूं तव्हां जे लाइ हिकिड़ो शेर ठाहियो आहे इजाज़त हुजे त पेश कयां सुभान अल्लाह ज़ोर सां चओ नात ठाही तव्हां जे शान में हाणे चाचो पंहिंजे भाइटे नबीअ जे शान में शेर
सुभान अल्लाह जो जोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अर्ज तो करे दवान तलब मावलिद अशरकतिल अर्द वदाअत बिनूरिकल उफुक। ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जै वक्त में तुझी विलादत थी हुई उन ये टाइम ते मां शाहिद आया ते महबूब करीम अवां जे विलादत वारी घड़ी में पूरी दुनिया रोशन थी पई हुई। अशरकतिल अर्द सुबह जो पिरह फुटे जो रात जो टाइम होयो पर ऐ महबूब करीम पूरी दुनिया रोशन थी पई हुई। ऐ सिर्फ दुनिया जहान न वदाअत बिनूरिकल उफुक। ऐ महबूब करीम आसमान जा जेके किनारा आहिनि उहे बि अव्हां जे आमद वारी रात ये चमकी पिया हुया जन तका बिजली आसमान जी का खिमण चमकी रही आ। ऐ हबीब करीम फनहनु फी ज़ालिका ज़िया वन नूर व सुबुल रशाद नख्तरिकू। ऐ हबीब करीम पो अज बि असां जूं दिलियूं जेकॾहिं आबाद आहिनि अज बि जेकॾहिं अव्हां जो कलमू असां खे नसीब थियो आहे अज बि जेकॾहिं असां जूं पेशानियूं बुतन जे आदो नथियूं झुकनि अल्लाह जी बारगाह में झुकनि थियूं त इहो सदको अव्हां जी ज़ात जो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। इन ये हिदायत जे रस्तन में अव्हां जे रोशनी सां हलऊं पिया। समझो था हबीब जो इहो चाचो हजरत अब्बास साईं हिकड़े भेरे वरी महबूब जी बारगाह में जॾहिं न कलमू पढ़ियाई मुसलमान जी थियो महबूब करीम जे हथ ते हथ रखी करे कलमू जॾहिं पढ़ी रहियो आहे उन ये टाइम ते अर्ज कयई त ए महबूब अवां खे ॿुधायां त तव्हां जे नबूवत जी पक मूंखे कॾहिं थी हुई। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजी दिल में कॾहिं ॻाल्हि वेठी ही तव्हां अल्लाह जा नबी आहियो। हबीब फरमायो त चओ कॾहिं। अल बिदाया वन निहाया जे अंदर हाफिज इब्न कसीर रिवायत ज़िक्र कई आहे हजरत अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तो अर्ज करे त महबूब करीम अव्हां ॼावो अञा वो शुरुआती ज़मानो हुयो के बटरे ॾींहं ई मस थिया आहिनि उन ई टाइम ते हिकड़ी रात मां आयुसि अव्हां पीघे में सुता पिया हुयो उन ई टाइम ते रात जे टाइम ते ॿारहं पवारे इन हाल में अव्हां जो हथ मुबारक मथे हुयो ये हथ जो तव्हां घुखनी करे ये 12 पवारे हाल में जॾहिं हथ जोड़े रहिया हुयो त ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ॾिठो हैस अशरत इलैहि माल एॾा मथे चंड हुयो चमकदार अवां जो हथ मुबारक जो 12 में पीघे में सुतल हुयो हथ मुबारक जोड़े रहिया हुयो उन टाइम ते मूं ॾिठो त जेॾा हथ जो इशारो पियो थिए चंड पियो ॾई झुकी पियो पवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन ये टाइम ते चाचे ॻाल्हि कई त ए महबूब उन ये टाइम ते मूं इहा ॻाल्हि ॾिठी हुई महबूब करीम फरमायो त हाओ ए चाचा मूंखे याद हाणे इहो कहिड़ो ज़मानो आहे जॾहिं विलादत खे रातियूं थियूं आहिनि जॾहिं महबूब पीघे में आरामी आहिनि महबूब फरमायो त हाओ ऐ चाचा साईं इहो वाकई चंड जेको मुझे आंगुर जे इशारे सां हेॾां होॾां हलंदो हुयो कान युहद्दिसुनी व उहद्दिसुहु
ए चाचा हजरत अब्बास साईं वाकई उन ये टाइम ते मां चंद्र सा गालियूं कंदो हुयो साईं उहो भी मूंखे गालियूं ॿुधाईंदो हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुस्तफा मीर पीघे में आरामिया किथे रहियो चंड उमिर मुबारक है बड़ी है एतरो बुलंद जिनते इन्हैया चंद्र जो आवाज मदीने वारे फरमायो तमा पीघे में मोहम्मद करीम ॿुधंदो हुयो। सुभान अल्लाह जोर साजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अण ॿुधाए त महबूब मदीने वारा जॾहिं पीघे में आरामी हुजन ताज़ा ॼावल उन ये टाइम ते जेकॾहिं आसमानन खां मथे चंद्र जो ॻाल्हाइण ॿुधन था त ॿुधाए त गुंबद खज़रा में हितां लहरकीअ जो सॾु कोन ॿुधंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। माण्हू चवंदा आहिनि हिते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह न चओ बाक़ी उते भले वञी पढ़ो। माना हुनन जो भी एतरो अकीदो आहे त मुस्तफा उते ॿुधे थो उते हयात आहे मज़ार में ॿुधे थो सलाम जो जवाब ॿुधे थो एतरो त अकीदो अथन त मुस्तफा ज़िंदा उते सलाम ॿुधे थो पो उनखे चओ त जेकॾहिं मदीने वारो मज़ार में ज़िंदा आहे त पो हबीब करीम जे लाइ ॿुधण वेझो या परे को फर्क आहे कोन्हे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। छो त जॾहिं पीघे में आरामी जॾहिं चंद्र जी ॻाल्हि ॿुधे थो त पोइ गुंबद खज़रा में हयात आहे त असांजी पुकार छो न ॿुधंदो। चओ सुभान अल्लाह। हज़रत भेटाई घोट अर्ज़ कयो आहे मदीने जा घोट सुण असांजा सॾड़ा कज मोहम्मद मोट ही आसी तुझे आसरे। जोर सा जो सुभान अल्लाह। मदीने जा जाम सुन असांजा सॾड़ा अरबी जाम इमाम या उम्मत तुझे आसरे। हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बे महबूब करीम विसाल फरमाए विया आहिनि ज़ाहिरी हयाती सां सवे सालन खां बाद में जो मुस्तफा करीम खे त कमो बेश 1400 साल खां वधीक ज़मानो थियो आहे ऐं हजरत रोज़े धनी खे त 200 साल थिया आहिनि। सुभान अल्लाह। हजरत रोज़े वारे जॾहिं सैर सफर करे करे थकजी पिया इल्म हासिल करण जे लाइ उन ये टाइम ते रोड रास्ता कोन हुया आरामदायक गाड़ियूं लग्जरी गाड़ियूं कोन हुयूं सैर सफर थींदा हुया त उठन घोड़न ते थींदा हुया। हजरत रोज़े धनी इमाम उन ये टाइम ते कॾहिं लाड़काने जा सफर हुजन हदीस पढ़ण जे लाइ कॾहिं शिकारपुर हाजी फकीरुल्लाह अलवी ॾे वञन कॾहिं वरी मखदूम यार मोहम्मद सिद्दीकी रहमतुल्लाह ताला अलैहि ॾे कोटड़ी कबीर ॾे सफर करण। ये सफर कंदे कंदे जॾहिं थकजी पिया आहिनि तॾहिं पाण फरमाइनि था त हिकिड़ी रात हिकिड़े पेर ते बीही करे 5000 भेरा दुरूद पढ़ियोसीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घणा भेरा 5000 भेरा दुरूद पढ़ी महबूब जी बारगाह में पेश करे मदद जे लाइ पुकार चओ सुभान अल्लाह। सॾ कयो मदद जे लाइ त हे महबूब मदीने वारा हाणे वधीक सफ़रन जूं तकलीफ़ूं बर्दाश्त न थियूं थियनि महिरबानी कयो
एहड़ी का करम नवाजी थी वने, एहड़ी टका नजर इनायत थी वने जो इल्म जा खजाना मिली वनन। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में इल्म जे लाए सवाल कयो आहे। हजरत रोजे वारा फरमाइन था इता रोहड़ी जे इन इलाके में वेही करे सवे मैल पेरे रोजे धनी सरकार जे करे हिता सद कयो आहे। मदीने वारे करम नवाजी कई आहे। पान फरमाइन था एहड़ी त मेहरबानी थी जो सुबह जे टाइम ते जरे किताब खोले बिया पढ़ऊं जेके पढ़िया हुयासी उहे त याद हुया पर जे करे किताब को न पढ़ियल हुयो उहो खोलिया त समझा पियो त इहो बे अग में पढ़ियल आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे पीर, नारे विलायत, नारे विलायत। समझो था वाना हजरत रोजे धड़िए जो अकीदो हुयो त मदीने वारा परे खां बुधन भी था मदद भी कन था। चो सुभान अल्लाह। तॾहिं कहीं आशिक फरमायो फरमाए तो सुनते हैं वो सबकी फरियादें करते हैं वो सबकी इमदादें। जेको भी मदद लाए सद करे महबूब उन जी दाह बुधंदा भी आहिन त मदद चो सुभान अल्लाह। सुनते हैं वो सब की फरियादें करते हैं वो सब की इमदादें। कहने में तो कमली पोश है कहने में तो कमली पोश है और दिलदार मगर दरबार मगर शाहाना है शाहाना है। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जी फरियाद ॿुधंदा आहिनि मदद बि कंदा आहिनि मेहरबानियूं कंदा आहिनि। हज़रत इमाम बुसीरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़िंदगी जो जो वाक़ियो ॿुधल हूंदो जंहिं आशिक खे समय साल बाद में फालिज थी पियो आहे अधरंगो थियो आहे हिकिड़ो पासो साह छॾे वियो आहे ॼंघ कम कान थी करे बाह कम छॾाए वई आहे। हज़रत इमाम बुसीरी रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत शरफुद्दीन बुसीरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको जय्यद आलिम आहे मुस्तफा करीम जो आशिक आहे पर जॾहिं इहा हालत थी वई आहे दुनिया जा हकीम तबीब घुमी घुमी करे लाइलाज थी करे घर मोटी आयो दिल में सोचाई त छो न उन महबूब के सॼा जंहिंखे दुनिया मदद जे लाइ सॾी दिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ओ तबीब आज़म जो वेठो आहे कहिड़ी परवाह आहे हबीब खे सॾे ॾिसां पोइ छा कयईं क़सीदो बुर्दो ॿुधल सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ उहो क़सीदो शरीफ जेको एतिरो त मक़बूल आहे दुनिया में शायद कंहिं ॿिए शाइर जो अहिड़ो क़सीदो मक़बूल हुजे। हबीब करीम खे मदद जे लाइ सॾ कयईं पुकार कयईं कहीं जाए दे जवे तो हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़तहिमी। चवे तो उहो महबूब आहे मदीने वारो
जो कहीं भी मुसीबत वडे में वडी मुसीबत छो न होजे उन ये टाइम ते बे जेकरे मुसीबत मा छोटकारे जी उम्मत आहे त मदीने वारे मीर में आ सुभान अल्लाह सुभान ओ यो नहीं मुसीबत मा छोटकारो ॾियारे सके थो उन ये इमाम बूसीरी रज़ी अल्लाह ताला अन्हु क़सीदो लिखियो शुरू वारे शेर में जने महबूब के याद करे शुरू कयाई पहरो शेर छा तो चवे अमिल तज़कुर जीरानिम बिज़ी सलामी मज़ज तदम अंजरा मिम मुक़लतिम बिदमी वरी सिंधीअ में अल्लामा अली मोहम्मद महेरी रहमतुल्लाह ताला अलैहि मंज़ूम तर्जुमो कयो आहे डॉक्टर दो महेरी ॿुधल था सिंधी क़ौमियत में जो नालो आ कौम परस्त हुयो हाने त खुदा जाने हले केड़े हाल में बहरहाल उन जो ॾाढो कमाल जो आलिम अल्लामा अली मोहम्मद महेरी रहमतुल्लाह ताला अलैहि उन वरी इन्हीअ जो सिंधीअ में मंज़ूम तर्जुमो कयो आहे इन ये पहरे शेर में तो चवे फरमाए तो सांगी सैण सलम जा हिए मंझ हुरिया गाढ़ा गल कयाए हजू हारे है जसी हबीब के जो पुकार करे थो कदे महबूब करीम जो शान थो गाए कदे कुरान करीम जे फजीलतुन के थो बयान करे कदे नबियन सगोरन का मुस्तफा करीम जी अजमत ए फजीलत थो बयान करे कदे केड़ी गाल करे कदे केड़ी गाल करे हबीब करीम जे ये जिक्र में शेर जो गायाई हबीब करीम जो यो आशिक गाई दे जने थक जी पियो आहे रात जो टाइम आहे पढ़ंदे निंड अची वई आहे नेण त बंद थिया आहिनि पर सुतल भाग जागी वियो आहे चो सुभान अल्लाह देर ठिकान का महबूब मदीने वारे ख्वाब में ज़ियारत कराई सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह महबूबा आया ख्वाब में ही मेहरबानी कयूं हजरत इमाम शरफुद्दीन बूसीरी ख्वाब में दिसे थो त हबीब करीम आया ने मेहरबानी करे जेको सुकल पासो हुयो उनते रहमतुल लिल आलमीन पंहिंजो हथ मुबारक घुमायो आहे उहो पासो त साओ थी वियो पर अञा मदीने वारे मेहरबानी इहा भी कई त हबीब करीम पंहिंजी चादर लाहे करे मुखे पाराए विया सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह एडी करम नवाजी सोचो ही कोन हुयो ओचतो हाणे या मेहरबानी त थी छिरक भरे निंड मां उथियो त इसे बिल्कुल सही आहे तबीयत बिल्कुल सही आहे पर हानी जो उथियो त हले घुमे पियो घर में टिले पियो ऐं उहे मदीने वारे जे कसीदे जा शेर बि गाए जोर सां जो सुभान अल्लाह रात ये गुजरी इश्क ऐं मोहब्बत में
सुबह जो पिरह फुटी थी आए, असुर जो टाइम थियो आए ना, घर मां ही बुजुर्ग बाहर निकतो ही कोने को। छा थो ॾिसे त सवेर सवेर अची करे कंहिं घर जो दरवाज़ो ठड़कायो, दरवाज़ो जो खड़कियो तो दरवाज़ो जीअं जो खोलियाई, ॾिसे त हिकिड़ो बुजुर्ग सफ़ेद लिबास सां, सफ़ेद सुम्हारीअ सां उहो बुजुर्ग बीठो आहे साम्हूं। चवे थो त ऐ भूसीरी, जेको रात तो मुस्तफा जे शान में कसीदो लिखियो आ उहो त मूंखे लिखी दे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। चयई त तोखे कीअं ख़बर पई? मूं त कंहिंखे ॿुधायो ई कोन्हे को। रात बस हिन कमरे में ई ठाहियो अथमि, मां घरां निकितो ई कोन आहियां। तोखे कंहिं ॿुधायो त इहो कसीदो मूं लिखियो आहे? ओ अल्लाह जो कामिल बानो तो चवे त इमाम शरफुद्दीन बूसीरी, जै वक्त में रात तू यो कसीदो पढ़ी रहियो है, उन ये टाइम ते मां मोहम्मद करीम जी दरबार में मौजूद हुयुस। सुभान अल्लाह। हबीब करीम यो तो जो कसीदो बुधी रहा होया, पर ए बूसीरी बुध जा, जै टाइम ते तो फिलाना फिलाना शेर चया होया, उन टाइम ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये झूमी रहा होया जियां तेज हवा में वणन जूं टारियूं झूमदियूं आहिनि। सुभान अल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजबे मददगारी जे लाइ सद ॿुधनि था, मदद बि कनि था। जेकॾहिं इहो कंहिंजो अक़ीदो आहे त महबूब करीम मज़ार में हयात आहिनि, उते वञी करे सलात पढ़जे, उते वेझो खां हबीब ॿुधनि था त उनखे चओ त जेकॾहिं मुस्तफा ज़िंदा आहे त हबीब जे आॾो वेझो या परे फ़र्क़ु ई कोन्हे को। सुभान अल्लाह। इन जे करे त जॾहिं महबूब करीम अञा पींघे में आरामी हुया, उन टाइम ते बि चंड सां ॻाल्हियूं कंदा हुया ऐं पाण फरमायूं कुन्तु हदिसुहु व हुव युहदिसुनी व युल्हीनी अनिल बुका। ऐ चाचा साईं ऐ अब्बास सुहणा, मां उन टाइम ते चंड सां कचहरी कंदो हुयुसि, चंड सां ॻाल्हाईंदो हुयुसि, उहो मूंखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुयो। वयुल्हीनी अनिल बुका, ऐं रब करीम इहो मूंखे रोअण खां रिझाइण जे लाइ रांदी को करे ॾिनो हुयो। चओ सुभान अल्लाह। तॾहिं आला हज़रत भी गाल कई, फरमाए तो चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में। महद चइबो पींघे खे, जॾहिं महबूब पींघे में बि हुया, आंगुर जो मथे खणंदा हुया त चंड बि ओॾहीं माइल थी वेंदो। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। चो सुभान अल्लाह। हबीब करीम जॾहिं पाण नूर आहिनि त रब करीम उन जे लाइ रांदी को बि नूर बनायो आहे। चो सुभान अल्लाह।
दुनिया जा बार उन जे लाए रबड़ जा रांदीका हुजन, लोह जा रांदीका हुजन, भी कहीं जिन्स जी ठहियल हुजे का शइ, पर जेको नूर हूंदो तंहिंजे लाए रब रांदीको बि नूर जो बणिजो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ महबूब करीम फरमायो, अञा चाचा तोखे वॾी ॻाल्हि ॿुधायां, तवज्जो कजो हेॾे। हाफिज इब्ने कसीर रिवायत नक़ल कई आहे, जंहिंजे लाइ असां अहले सुन्नत व जमाअत वारा त उन जो तफ़सीर तारीख़ जा किताब इहे पढ़ूं था, पर देवबंदी मकतब फ़िक्र जा आलिम चवंदा आहिनि त इब्ने कसीर असांजो इमाम, समझो था, उन इहा ॻाल्हि नक़ल कई आहे हदीस मुबारका। चवे तो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वकुन्तु अस्मअु वजबतहु हीन यस्जुद तहतल अर्श। हबीब करीम फरमायो त ए चाचा अञा तोखे वॾी ॻाल्हि ॿुधायां, इहो चंड हर रोज़ वञी करे रब जी बारगाह में सजदो कंदो हुयो, अर्श अज़ीम जे हेठियां वञी करे अल्लाह जी बारगाह में सजदो कंदो हुयो। उन ये सजदे जे सां उन जे किरण जो जेको आवाज थींदो हुयो उहो बि मां मोहम्मद करीम ॿुधंदो हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं जॾहिं न महबूब करीम मेराज ते तशरीफ़ वठी विया, सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। महबूब मेराज ते विया, हज़रत बिलाल साईं खे फरमायूं त ए बिलाल कहिड़ा अमल कंदो आहीं? आऊं जॾहिं मेराज ते मथे वियुसि, जन्नत घुमियमि पे त जन्नत में मूं तुंहिंजी जुत्तीअ जा खड़काट ॿुधा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। हाणे जुत्तीअ जो आवाज़ कहिड़ो थींदो आहे? असां त ठीक आखणी साम्हूं हुजे त आवाज थोरो ॿुधबो, पर के बचार विखुं परे हुजूं त जुत्तीअ जो आवाज कोन ॿुधो। ईअं न, पर मुस्तफा करीम जन्नत में बिलाल साईं जे जुत्तीअ जा आवाज ॿुधा। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो त ए बिलाल छा कंदो आहीं? केड़ो अमल कंदो आहीं जो तुंहिंजी जुत्तीअ खे बि एॾो शरफ मिलियल आहे, जो तुंहिंजे जुत्तीअ जा आवाज़ बि जन्नत में पहुतल आहिनि। हज़रत बिलाल अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, ॿी त ॻाल्हि मूंखे सम्झ में कान थी अचे, पर हिकिड़ो अमल कंदो आहियां, जेकॾहिं महिरबानी थी हूंदी त थी सघे उन जे करे थी वञे, तव्हां बि ॿुधंदव, अमल जी बि कोशिश कजो इंशाअल्लाह। हज़रत बिलाल साईं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, पहिरी ॻाल्हि इहा आहे त घणी कोशिश कंदो आहियां वुज़ू जेकॾहिं टुटी पवे त वरी जल्दी वुज़ू करे छॾियां। सुभान अल्लाह। सभिनी ने चई छो भला, ॾुखियो ज़रूर आहे, पर खुदा जो कसम आहे जो भलायूं तमाम वॾियूं आहिनि। समझो था, जेकॾहिं केर ज़ाहिरी पाकाई इख्तियार कंदो, अल्लाह तबारक व तआला उन जी बरकत सां उन जे अंदर खे भी पाक बनाईंदो। ज़ाहिरी पाकाई जो अंदर ते भी असर थींदो आहे। हज़रत बिलाल साईं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, बशरी तकाज़ा जे हिसाब सां क़ज़ाए हाजत थी, पेशाब जे लाइ वञण थियो, उन खां बाद में जल्दीअ में मोटी करे वुज़ू करे वठंदो आहियां। कोशिश कंदो आहियां त जीअं बग़ैर पाकाईअ जे घणी ज़िंदगी न गुज़ारियां, ज़िंदगी गुज़ारियां त उहा पाकाईअ सां हुजे। चो सुभान अल्लाह।
ऐं वरी वुज़ू जो कंदो आहियां त उन सां वरी जल्दीअ में गॾु तहियतुल वुज़ू जो नफ़िल ज़रूर पढ़ी वठी। एकड़ो नफिल पढ़ंदो आहियां वुज़ू ताज़े जी नियत सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए बिलाल सुहणा इहो ई बस तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। इहा एतिरी त वॾी सआदत आहे जंहिंखे इहा मिली वञे वाकई उन जुतीअ जा आवाज़ जे करे जन्नत में पहुचण त का वॾी ॻाल्हि कान्हे का। एॾी भलाई इन्हीअ में रखियल आहे। महबूब जा प्यारा उम्मतीयो अर्ज़ पे कयम त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधन था वेझो या परे हुजे किथे भी मुस्तफ़ा करीम जी ज़ात हुजे किथां भी केर सॾ करे असांजो अक़ीदो ईमान आहे भले ज़मीन जे मथां केर सॾ करे या मोमिन को कब्र में ॾुखे टाइम ते पुकार करे त मदीने वारो पहुची वेंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम हर मोमिन जी कब्र में ईंदा। समझो था इहा तसल्ली ऐं रोज़े वारे जी जमायत खे भी मुबारक हुजे। मलफूज़ात शरीफ में आहे एकड़ो नक्शबंदी तरीके जो बुजुर्ग हुयो। सुभान अल्लाह एकड़ो नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हुयो जेको कहीं जाए ते उन जे भर में जमायत जा माण्हू वेझा हुया। बुजुर्ग ते पाड़े में रहंदो हुयो। हजरत रोज़े वारे जी जमायत मां फकीरन जो को कज़ियो थी वियो को जहान छॾे वियो त ही नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग हुयो चई त पाड़े जी ॻाल्हि आहे हाणे वञा मरणे में वञण सुठी ॻाल्हि आहे वञा नमाज में शरीक थिया आखिरी रस्मूं आहिनि जेके पाड़े जे हिसाब सां अदा कजनि। समझो था दुख में शरीक थियण मुसलमान भाव जे हबीब करीम उन जी फजीलत बयान कई है। पाण करीमन फरमायो त जेको मोमिन जे मुसीबत में उन सां साथ ॾींदो त अल्लाह तबारक व तआला क़यामत जी मुसीबत उन खां हटाए छॾींदो। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। त इहो पाड़े वारो नक्शबंदी बुजुर्ग जो वियो जनाजे जी नमाज में वनी करे शरीक थियो। उन खां बाद में फकीरन पंहिंजे अजीज के दफनायो। मिट माइट त पूरे हलिया विया। वो नक्शबंदी सिलसिले जो जेको बुजुर्ग हुयो सो कशफ जो साहिब हुयो। छाजो कब्रन जो कशफ कंदा आहिनि बुजुर्ग मथा कपड़ो विझी करे वेठा त सॼे कब्र जे अहवाल खां इएं वाक़िफ़ थींदा जीअं पाण हिक ॿिए खे ॾिसूं। वो बुजुर्ग कशफ जो साहिब हुयो। कशफ करे कब्र ते वेठो आहे चयई त ॾिसां त सही हिन वेचारे जो हाल कहिड़ो थो थिए। इएं कशफ करे कब्र ते वेही रहियो आहे। देर थी कान का मिट माइट त पूरे करे हलिया विया। उन खां बाद में ही इंतजार कंदो रहियो। उहे मलाइक सगोरा पहुची विया जेके सवाल कंदड़ आहिनि। उन्हनि हिनखे उथारे करे वेहारियो आहे। हिन खां पुछनि था त मर रब्बुक तुंहिंजो रब केरु आहे मां दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। इहे सवाल थिया आहिनि ऐं जॾहिं सवाल कयो वियो मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन शख्स जे बारे में दुनिया में छा चवंदो है हिन ज़ात पाक जे बारे में छा चवंदो है। ॾिसे थो त मुहम्मद करीम उन जाइ ते तशरीफ़ फरमाए। सुभान अल्लाह सुभान कब्र में मुस्तफ़ा करीम आया
मलाइकन पुछो आए त हिन ज़ात जे बारे में छा चवंदो है, छा चवंदो आही न, छा चवंदो है। समझो था छो त हिते त हाणे टाइम अहिड़ो आ जो ॾिसी करे हर को चवंदो त वाकई मुसीबत में पहुचण वारो त इहो ई महबूब आ। समझो था न तो उते वारो कम जो कोन्हे को जेको भी कुछ चवणो आ महबूब जो शान हिते ही गाए वई। सुभान अल्लाह जोर सां जो इन जो पाण हींअर महफिल मिलाद में महबूब जो शान गायूं पिया। अल्लाह कंदो त इहा तौफीक मिलंदी जेकॾहिं मलाइका पुछंदा त हिन ज़ात जे बारे में छा चवंदो है त इंशाअल्लाहुल अज़ीज़ उते चवंदासूं त असां त महबूब जे शान जो महफिलूं मुनाक़िद करे हबीब जो ज़िक्र ॿुधंदा हुयासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। खुदा कंदो पोइ बेड़ा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। उन टाइम ते मलाइकन सगोरन पुछा कई मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल। उन जे मथा कुछ दुखियाई वारो टाइम हुयो पर ही बुजुर्ग जो उन के ॾिसे थो कशफ में ॾिठाई उन जाए ते ॿी बि हिकिड़ी सुहिणी सूरत अची वई आहे। चओ सुभान अल्लाह। उन छा कयो जवान ही बुजुर्ग नक्शबंदी आहे ॾिसी रहियो आहे हज़रत रोज़े वारे जो मुरीद कोन्हे को ॿिए सिलसिले जो बुजुर्ग आहे पर ॾिसी रहियो आहे त हिकिड़ी ॿी बि सुहिणी सूरत आई आहे। उन छा कयो जो उन क़ब्र वारे जो हथ वठी करे रसूलुल्लाह जे हथ में ॾिनाई। चई त हे महबूब इन जी पारत हुजे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। हाणे जॾहिं बुजुर्ग सब कुछ ॾिठो पार पता सब याद कयाई हिन के सुञाणे त हिन सुहिणी सूरत खे कोन पियो पर चई त पुछा कयां ज़रूर इहो को इन जो वेझो आहे जो इन ॾुखे टाइम ते उन जी मदद कई अथसि। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हयाते मुबारका जो वाक़ियो आहे। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़कीर उन टाइम ते उहो बुजुर्ग वापस जो मोटी आयो आहे। अची करे उन्हनि खां मैयत जे माइटनि खां पुछा कयाई त ॾियो ख़बर फिलाणल फिलाणल पारल पतन सां हिकिड़ो जवान मूं ॾिठो आहे ॿुधायो त सही केरु आहे। हुननि पार पता बिल्कुलु पक्का ॿुधी करे चयाऊं त इहो ॿियो केरु कोन्हे को इहो त असांजो मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे पीर, नारे विलायत, नारे विलायत। सुभान अल्लाह। इनमा मालूम थियो त हज़रत रोज़े वारा भी पंहिंजे फ़कीर जे क़ब्र में ईंदा आहिनि। जेकॾहिं खुदा न करे को मुश्किल में फासे मुखान 2-4 ॾींहं अॻु में रते देरे जे कंहिं माण्हूअ फोन करे पुछा कई त हिकिड़ो माण्हू आहे नऊं तरीक़ो अहले सुन्नत जो छॾे ॿियनि सां वञी करे मिलियो आहे पर चवे थो त हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब ॾियो मूंखे त पोइ आऊं समझा ॻाल्हि खे। फोन करे चई त टाइम हुजे त हाणे त ॻाल्हायां मुंहिंजो ठीकु आहे उनखे ॾे। उन सवाल इहो कयो चई त मुर्शिद परे खां ॿुधे थो। समझो था सवाल छा कयई मुर्शिद परे खां ॿुधे थो
मुझे तो हाओ जे करे मुर्शिद कामिल आहे तो वो परे खां ॿुधे थो। वरी पुछा कहीं तो अल्लाह भी परे खां ॿुधे थो, मुझो रब तो हुअं ई ॿुधे थो। चई तो पोइ इहो शिरक कोन थियो, अल्लाह भी परे खां ॿुधे, मुर्शिद भी कामिल चओ था परे खां ॿुधे, ही त शिरक थी वियो। मूं उनखे ॿुधायो त बुखारी शरीफ में कुदसी हदीस आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात जो फरमान आहे, ॿुधाइण वारो मोहम्मद करीम आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो त रब करीम तो फरमाए, ला यज़ालु अब्दी यतक़र्रब इलैया बिन नवाफिल हत्ता अहबबतुहु। रब करीम तो फरमाए, मुझो मानू को बिन नफली इबादत कंदे मुझे वेझो थींदो वेंदो आहे, कुर्ब मुझो यखे मिलंदो वेंदो आहे। एस ताईं जो मां रब करीम पाण उन सां मोहब्बत करण लगंदो आहियां। छा कंदो आहियां? मोहब्बत कंदो आहियां। पोइ फइज़ा अहबबतुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यसमअु बिहा। रब करीम फरमायो, जॾहिं मां रब उन सां मोहब्बत कंदो आहियां त उन बाने जा मां रब कन बणजी वेंदो आहियां, जिन सां उहो ॿुधंदो आहे। समझ में ॻाल्हि न आई? ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मां रब उन जा कन बणजी वेंदो आहियां, जिन सां उहो ॿुधंदो आहे। मूं चयो त हाणे ॿुधाए, जेकॾहिं बाने खे उन्हनि जे कननि में मिलियल ॿुधण जी ताक़त रब जी हुजे त ॿुधाए त उन जे लाइ वेझो या परे ॿुधण कहिड़ो मसइलो आहे। अल्लाह जे ताक़त जो केर थो इनकार करे सघे? ऐं चयाई त परे खां ॾिसे बि थो। मूं चयो त हाओ ॾिसे बि थो। किथे भी जेकॾहिं को मुश्किल में उन जो मुरीद फासे त मुर्शिद कामिल आहे त उन खे ॾिसे बि थो, मदद जे लाइ पहुचे बि थो। इहो वरी कीअं? मुझो इन्ही हदीस मुबारका में अॻिते आहे, व बसरहु अल्लज़ी यबसरु बिहा। मां रब करीम उन जूं अखियूं बणजी वेंदो आहियां, जिन सां उहो ॾिसंदो आहे। सुभान अल्लाह। ॿुधण जी ताक़त रब करीम जी हुजे त उहा किथे किथे न कम कंदी? ॿुधायो ज़ोर सां, ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब जा प्यारा उम्मती उन फ़कीरानी जी ॻाल्हि तव्हांखे यादि आहे। पहिरीं गौसे आज़म जी ॻाल्हि ॿुधो। हज़रत पीराने पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदादी तो फरमाए, लौ कान मुरीदी बिल मशरिक़े व अना बिल मग़रिबे फकशफत औरतुहु लसतरतुहा। सोने गौसे आज़म फरमायो, जेकॾहिं मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते हुजे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजां, भले हज़ारे मैलन जो फासलो छो न हुजे, पर खुदा न करे मुरीद जी उते उघड़ खुली पवे। सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो त सेकंडन में अची करे मां उन ते पर्दो रखी छॾींदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केॾी वॾी ॻाल्हि आहे। बेशक हिकिड़ी फ़कीरानी थर जो सफ़र। हज़रत रोज़े वारे जे ज़माने में रोड रस्ता कोन हुया, पानी जेको हुयो खयाई उन टाइम ते त न को तरफ़न जी ख़बर पवे, न को घणी आबादी थर में हुजे त गुम थी वञे त पोइ ख़ुदा उन जो ख़ैर करे। समझो था? फ़कीरानी हली, पानी जेको खयो हुयाई सो त खुटी वियो। थर जी तपश हुजे, पानी न हुजे, टाक मंझंदा आहे।
हली हली करे बेहाल थी पई आहे, पानी खुटी वियो आहे, बिल्कुल ये बेहोश ये वारे हालत में किरी पई आहे। का भी खबर कान्हे का न को आसरो न का उम्मीद कंहिंजे अचण वञण जी। थर जे उन्हीअ सहरा जे इलाइक़े में आहे, जीअं बेहोश थी करे किरी आहे। ओचितो ॾिसे त हिकिड़ो जवान सवारीअ ते आयो आहे, पाणीअ जी खली खणी आयो। फ़क़ीराणीअ खे पाणी प्यारे फरमायाई त हिम्मत कर, हिम्मत न हार, हौसलो कर, उथी ही पानी पी ऐं थोरो अॻिते हल, जल्दी वसूं अचण वारी आहे। चओ सुभान अल्लाह। हिम्मत कर, थोरो हल। पानी प्यारे बस या पानी प्यारे मेहरबानी करे पुठी ॾिनई। फ़क़ीराणीअ दाह कई त ये जवान एडी मेहरबानी कई अथई, छा तारुफ न कराइंदे? सुभान अल्लाह, जोर सां चओ। ॿुधाईंदे कोन त केर आहीं, एडी मददगारी कई अथई। उन ये बस पोइ ते निहारे करे फरमायो त मूंखे ढोल चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? ढोल चवंदा आहिनि। इएं चई करे वो जवान रवानो थी वियो। फ़क़ीराणी पंध करे अचे करे पहुती दरगाह मुबारक ते। सामू हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन वेठा हुजन। जमायत जो हुजूम लगो पियो आ, जियां हज़रत रोज़े वारे जी नज़र हिन फ़क़ीराणीअ ते साम्हूं पई आहे। पाण फरमायूं त इन्हीअ कुराड़ी अमड़ खे रस्तो ॾियो त अॻिते अचे। जेॾीमहिल साम्हूं आई आहे त हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उते कुराड़ीअ खां पुछनि था त मां ॾे ख़बर ढोल किथे छॾी? नारो लगायो जोर सां विलायत जो। ढोल किथे छॾी? इन मां अंदाज़ो लगायो कामिल मुर्शिद आहे त उहो बि मदद जे लाइ पहुचंदो आहे। केर किथे बि को फ़क़ीर हुजे, मुरीद हुजे, उहो कहिड़े हाल में आहे, कामिल मुर्शिद जी नज़र उन्हीअ ते ज़रूर हूंदी आहे। ऐं इन्हीअ में का शिरक जी ॻाल्हि कान्हे का, इहा ताक़त ॾियण वारी रब करीम जी ज़ात आहे। चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम सां बि मेहरबानियूं, नबियनि सगोरनि सां मेहरबानियूं आहिनि। थोरे घणे ॻाल्हि ते चवंदा आहिनि शिरक आहे, कुफ्र आहे, इएं थी वियो, ग़लति थी वियो। पर ख़ुदा जा बांधव समझी छॾियो ॻाल्हि खे। असां अहले सुन्नत व जमायत वारनि जो तरीक़ो चवण इहो आहे, कंहिंसां केॾी बि मेहरबानी हुजे तॾहिं बि इहा मेहरबानी ॾिनल रब करीम जी आहे। चओ सुभान अल्लाह। हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़क़ीरो, हीअ जीअं मीलाद जी महफ़िल असां करे रहिया आहियूं, रोज़े वारा पाण उर्स धाम धूम सां मल्हाईंदा हुया। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। असां जे लाइ दलील बस इहो ई खोड़ आहे। हूं त ॿुधायमि मुस्लिम शरीफ जी हदीस पेश कयमि त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर हफ़्ते रोज़ो रखी पंहिंजे विलादत ते अल्लाह जो शुक्र मल्हाईंदा हुया। समझो था? पर हज़रत रोज़े धनी जिन बि उर्स शरीफ धाम धूम सां मल्हाईंदा हुया, उन्हीअ में ग़रीब मिस्कीन अची करे आम दावत खाईंदा हुया, महबूब जो ज़िक्र थींदो हुयो। पोइ हज़रत रोज़े वारा सभिनी खे ताम खाराए पाण लोटो हथ में झले फरमाईंदा हुया त अचो त मां पाण तव्हांजा हथ धोरायां। छो?
हजरत रोज़े वारो फरमाइंदो हुयो हिय दावत का आम दावत कान्हे का ये दावत मोहम्मद करीम जी दावत आहे ऐं जेके बि दावत में आया आयो से मुझे महबूब मुस्तफा करीम जा मेहमान आयो। करीम रब हिनन फकीरन दोस्तन जो कावशूं कबूल फरमाए। मदीने वाले हिन मुबारक जिक्र जे करे रब करीम असां सभिनी जा बई जहान मोचारा फरमाए। आमीन बिजाहिद नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिर दावा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।